बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम टू माय चैनल फलक सिंधी ट्यूब। अॼु असां हिन वीडियो में इहो सिखंदासीं त असांखे फिज़िक्स सब्जेक्ट जी स्टडी कीअं करणु घुरिजे त जीअं असांखे फिज़िक्स सुठे तरीक़े सां सम्झ में अचे। फिज़िक्स हिकु अहिड़ो मेन सब्जेक्ट आहे जंहिंमें कॉन्सेप्ट सां गॾोगॾु तमामु घणा मैथमेटिकल प्रॉब्लम्स बि आहिनि, पर घणनि स्टूडेंट्स खे फिज़िक्स बोरिंग लॻंदो आहे, घणनि स्टूडेंट खे फिज़िक्स मथे जो सूरु लॻंदो आहे। बोरिंग लॻण जो मक़सदु इहो आहे त स्टूडेंट्स खे फिज़िक्स सम्झ में नथो अचे। जॾहिं असांखे का शइ सम्झ में न ईंदी आहे ऐं असांजे लाइ कंपलसरी बि आहे उन सब्जेक्ट खे पढ़णु, त असां जीअं उन सब्जेक्ट खे पढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं, न सम्झ में अचण जे करे उहो सब्जेक्ट असांखे बोरिंग लॻंदो आहे। पर छा वाक़ई असल में ॾिठो वञे त फिज़िक्स बोरिंग आहे? जी बिल्कुलु बि न। फिज़िक्स तमामु इंट्रस्टिंग आहे। जिन स्टूडेंट्स खे फिज़िक्स सम्झ में अचे थी त उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ फिज़िक्स खां वधीक को बि इंट्रस्टिंग सब्जेक्ट न आहे। पर जेकॾहिं ॻाल्हि कयूं त फिज़िक्स में असां छाजे बारे में स्टडी कंदा आहियूं या फिज़िक्स असांखे छाजे बारे में ॿुधाईंदी आहे, त फिज़िक्स असांखे नेचुरल साइंस जे बारे में ॿुधाईंदी आहे। जेका बि असांजी दुनिया में असांजे चो तरफ़ नेचुरल साइंस आहे उन जी स्टडी खे असां फिज़िक्स चवंदा आहियूं। जेतिरा बि नेचुरल प्रोसेस थियनि था हिन दुनिया में, उन्हनि खे पढ़ण लाइ असांखे फिज़िक्स मदद करे थी। जीअं त नेचुरल प्रोसेस आहे रेनबो, इंडलट छो थी ठहे ऐं उन में 7 रंग छो हूंदा आहिनि, हिकिड़ो रंग छो न आहे। या पाणी जेको आहे हेड फॉल ज़मीन ते छो थो किरे, या का बि शइ ज़मीन ते छो थी किरे, इहे सभु नेचुरल फिनोमिना आहिनि, कुदरती प्रोसेस जंहिंखे असां चवंदा आहियूं। ऐं उहे सभु प्रोसेस तमामु ई इंट्रस्टिंग आहिनि। जेकॾहिं असां उन ते बहस कयूं, उन्हनि जे बारे में सोचूं, त जेको सब्जेक्ट असांखे उन्हनि प्रोसेस जे बारे में ॿुधाए थो त उहो इंट्रस्टिंग कीअं नथो थी सघे, उहो बोरिंग कीअं थो थी सघे। बसि बोरिंग इन लाइ थींदो आहे छो त असांखे सम्झ में न ईंदो आहे। अॼु असां हिन वीडियो में इफेक्ट ॿुधाईंदासीं जिन सां असांखे फिज़िक्स सम्झ में अचणु शुरू थी वेंदी। अॼु मां तव्हांखे कुझु टिप्स ॾींदसि जंहिंसां तव्हां सुठे तरीक़े सां फिज़िक्स पढ़ी सघो था, जल्दी पढ़ी सघो था ऐं इफेक्टिवली फिज़िक्स पढ़ी सघो था, त जीअं तव्हांजी फिज़िक्स बेटर थी सघे, बहितर थी सघे ऐं तव्हांजे एग्ज़ाम में बि तव्हांजो स्कोर सुठो अचे। छो त फिज़िक्स हिकु कंपलसरी सब्जेक्ट आहे ऐं उनखे सम्झणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। त वीडियो खे स्टार्ट था कयूं। स्टडी रेगुलरली। जेकॾहिं असां कंहिं बि सब्जेक्ट खे सुठे तरीक़े सां पढ़णु चाहियूं था त असांखे उन सब्जेक्ट खे हर रोज़ु पढ़णो पवंदो। उहो सब्जेक्ट भले फिज़िक्स जो हुजे, मैथ्स जो हुजे, बायोलॉजी जो हुजे या केमिस्ट्री जो हुजे। रोज़ स्टडी करण सां असांजो ब्रेन एक्टिवेट थींदो आहे। जेकॾहिं असांजो ब्रेन एक्टिवेट थींदो आहे त असांखे उन सब्जेक्ट जे मुतालिक़ ॻाल्हियूं सम्झ में अचणु लॻंदियूं आहिनि। जीअं जीअं असांखे उहो सब्जेक्ट सम्झ में ईंदो आहे, तीअं तीअं उहो सब्जेक्ट असांजे लाइ इंट्रस्टिंग थींदो ईंदो आहे। असांखे उन सब्जेक्ट खे पढ़ण में मज़ो ईंदो आहे ऐं जंहिं सब्जेक्ट खे पढ़ण में असांखे मज़ो अचे, उहो सब्जेक्ट ख़ुदि ब ख़ुदि असांजे ज़हन में वहंदो रहंदो आहे ऐं उहो असांखे यादि थी वेंदो आहे। जॾहिं बि असां स्टडी रेगुलरली कंदा आहियूं, हर रोज़ु पढ़ाई कंदा आहियूं, त असांजे ब्रेन में उन सब्जेक्ट जे मुतालिक़ इंफॉर्मेशन गॾु थींदी वेंदी आहे ऐं असांजो ब्रेन उन सब्जेक्ट खे अहम सम्झणु लॻंदो आहे, पर्टिकुलर सम्झणु लॻंदो आहे ऐं आहिस्ता आहिस्ता उन सब्जेक्ट खे पंहिंजे ज़हन में अंडरस्टैंड करण जी कोशिशि कंदो आहे। त जंहिं सब्जेक्ट खे असां सुठे तरीक़े सां पढ़णु चाहियूं था त उन सब्जेक्ट खे असांखे रेगुलर बेसिस ते स्टडी करणी पवंदी। थोरो थोरो रोज़ु असांखे उन सब्जेक्ट जे बारे में पढ़णो पवंदो। पर जेकॾहिं असां फिज़िक्स जी ॻाल्हि कयूं त फिज़िक्स खे सम्झण जे लाइ फिज़िक्स जा जेके बेसिक कॉन्सेप्ट आहिनि, सभ खां पहिरीं असांखे उन्हनि खे सम्झणो पवंदो। पर असांखे फिज़िक्स बेसिक खां ई छो सम्झणु घुरिजे? ईअं छो आहे त स्टार्टिंग खां ई जेकॾहिं फिज़िक्स सम्झीसीं त सम्झीसीं, न त विचां जेकॾहिं को बि टॉपिक खयोंसीं त असांखे सुठे तरीक़े सां सम्झ में कोन ईंदो। उनजो हिकु वॾो रीज़न आहे त फिज़िक्स में जेके बि क्वांटिटीज़, जेके बि कॉन्सेप्ट आहिनि, उहे हिक ॿिए सां रिलेट था कनि। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं त असां एक्सिलरेशन जो टॉपिक पढ़ूं था, एक्सिलरेशन क्वांटिटी ते डिस्कस कयूं था, त उहा छा आहे? त उनजी डेफिनेशन मां असांखे ख़बर पए थी त द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विद रिस्पेक्ट टू टाइम। मतिलबु असां एक्सिलरेशन उनखे चवंदा आहियूं जंहिंमें असांजी जेका रफ़्तार आहे, वेलोसिटी आहे, उहा तब्दील थिए वक़्त जे लिहाज़ सां। पर हिते जेकॾहिं ॾिठो वञे त वेलोसिटी छा आहे? असांखे त ख़बर न आहे वेलोसिटी छा आहे। वरी असां जेकॾहिं वेलोसिटी जी तरफ़ वञूं, वेलोसिटी बि क्वांटिटी आहे, उनजी डेफिनेशन जी ॻाल्हि कयूं त उहा छा आहे? उहा आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विद रिस्पेक्ट टू टाइम। मतिलबु त वेलोसिटी उन क्वांटिटी खे चवंदा आहियूं जंहिंमें डिस्प्लेसमेंट चेंज थिए वक़्त जे लिहाज़ सां। पर जेकॾहिं असां डिस्प्लेसमेंट जी ॻाल्हि कयूं त डिस्प्लेसमेंट छा आहे? त डिस्प्लेसमेंट आहे द एक्ट ऑफ मूविंग समथिंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट। मतिलबु त हिकु पॉइंट ए आहे
या को बि पॉइंट वठूं था, उतां खां का बॉडी स्टार्ट थी करे पंहिंजी मूवमेंट ऐं कंहिं पॉइंट ते पहुचे थी जंहिंखे असां चऊं था पॉइंट बी या को बि नालो ॾिनो आहे ऐं उनजो पर्टिकुलर डायरेक्शन आहे त उनखे असां चवंदासीं डिस्प्लेसमेंट। हिते ई असांखे सम्झ में अचे पियो त हिकिड़ी क्वांटिटी खे सम्झण जे लाइ असांखे उन जूं बेसिक क्वांटिटी सम्झणियूं पवंदियूं। मतिलबु जेकॾहिं असां एक्सीलरेशन खे सम्झणु चाहियूं था त उन लाइ असांखे वेलोसिटी बि अचणु घुरिजे। वेलोसिटी खे सम्झणु चाहियूं था त उन जे लाइ असांखे डिस्प्लेसमेंट बि सम्झणु अचणु घुरिजे, पोइ ई असां एक्सीलरेशन खे सम्झी सघूं था। ऐं एक्सीलरेशन खां पोइ वरी जेके ॿियूं क्वांटिटीज़ ईंदियूं वेंदियूं आहिनि उहे सभु कलेक्टिवली ठहियूं वञनि थियूं। तंहिं करे बेसिक कॉन्सेप्ट खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। फिज़िक्स में सभ खां पहिरीं असांखे जेके बेसिक 7 फिज़िकल फंडामेंटल क्वांटिटीज़ आहिनि उन्हनि खे मेमोराइज़ करिणो पवंदो, उन्हनि खे यादि करिणो पवंदो। थी सघे त उन्हनि सभिनी क्वांटिटीज़ खे सुठे तरीक़े सां सम्झी छॾियूं। जीअं त हिकु क्वांटिटी आहे लेंथ आहे जंहिंजो यूनिट आहे मीटर, ॿी क्वांटिटी थी वई टाइम वक़्तु जंहिंजो यूनिट आहे सेकेंड, टी क्वांटिटी थी वई मास जंहिंजो यूनिट आहे किलोग्राम, चौथी टेम्परेचर जंहिंजो यूनिट आहे केल्विन, पंजी इलेक्ट्रिक करंट जंहिंजो यूनिट आहे एम्पियर, छहीं ल्यूमिनस इंटेंसिटी जंहिंजो यूनिट आहे कैंडेला, सतीं अमाउंट ऑफ सब्सटेंस जंहिंजो यूनिट आहे मोल। ही सभु बेसिक फिज़िकल क्वांटिटीज़ आहिनि। ॿियूं जेके बि क्वांटिटीज़ ठहियूं वियूं आहिनि उहे इन्हनि बेसिक ई क्वांटिटीज़ मां ड्राइव कयूं वियूं आहिनि। ऐं ही जेके बि यूनिट्स आहिनि इन्हनि बेसिक क्वांटिटीज़ जा मीटर, किलोग्राम, सेकेंड, केल्विन, एम्पियर, कैंडेला, मोल, इहे सभु SI यूनिट आहिनि, मतिलबु त इंटरनेशनल यूनिट आहिनि। इन्हनि खां अलावा बि इन्हनि जा यूनिट थियनि था। उन खां पोइ असांखे जेके बेसिक कॉन्स्टेंट्स आहिनि उन्हनि खे बि मेमोराइज़ करिणो पवंदो, उन्हनि खे बि यादि करिणो पवंदो। फिज़िक्स में कुझु मैथमेटिकल कॉन्स्टेंट्स हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं असां उन्हनि कॉन्स्टेंट्स खे यादि करे छॾियूं उन्हनि जे यूनिट्स सां गॾु, उन्हनि जे एकनि सां गॾु, त तमामु सुठो थींदो असांखे फिज़िक्स सम्झण जे लाइ ऐं फिज़िक्स खे अॻिते पढ़ण जे लाइ। जीअं त एग्ज़ाम्पल वठूं था, ग्रेविटी ऑन अर्थ ते जेका ग्रेविटी आहे उनजी हिकु मैथमेटिकल पर्टिकुलर वैल्यू आहे, उहो कॉन्स्टेंट आहे 9.81 मीटर पर सेकेंड स्क्वायर। स्पीड ऑफ लाइट 3 × 10⁸ मीटर पर सेकेंड। मोलर गैस कांस्टेंट 8.32 जूल पर मोल इंटू केल्विन। एवोगैड्रोस नंबर 6.02 × 10⁻23 पर मोल। प्लैंक्स कांस्टेंट 6.63 × 10⁻34 जूल इंटू सेकेंड। ही जेके बेसिक कॉन्स्टेंट्स आहिनि उन्हनि खे यादि करण सां असां पंहिंजे प्रॉब्लम्स में आसानी करे था सघूं, छो त प्रॉब्लम्स में इन्हनि कॉन्स्टेंट खे यूज़ कयो वेंदो आहे। सो इन्हनि खे सम्झण बि लाज़मी आहे ऐं इन्हनि खे मेमोराइज़ करण बि लाज़मी आहे। उन खां पोइ जेके बेसिक इक्वेशन्स आहिनि फिज़िक्स जूं उहे बि असांखे यादि करणियूं पवंदियूं, उन्हनि खे बि असांखे सम्झणो पवंदो, छो त जीअं पहिरीं असां डिस्कस करे आया आहियूं त बेसिक क्वांटिटीज़ खां सवाइ असां अॻिते जेके कॉम्प्लेक्स क्वांटिटीज़ नथा पढ़ी सघूं, छो त सभई क्वांटिटीज़ हिक ॿिए सां रिलेट थियूं कनि। जीअं त फिज़िक्स में कुझु सिंपल क्वांटिटीज़ आहिनि, कुझु कॉम्प्लेक्स क्वांटिटीज़ आहिनि, पर सिंपल क्वांटिटीज़ खे ई गॾाए कॉम्प्लेक्स क्वांटिटीज़ ठहियूं वियूं आहिनि। तंहिं करे सिंपल खे सम्झणु सभिनी खां बेस्ट रहंदो सभ खां पहिरीं। जीअं त फोर्स जेको मास इंटू एक्सीलरेशन आहे, F = m × a, जंहिंमें मास जो एको किलोग्राम आहे, एक्सीलरेशन जो एको मीटर पर सेकेंड स्क्वायर आहे। कलेक्टिवली फोर्स जो एको n थी वियो, मतिलबु न्यूटन। जेकॾहिं असां डायग्राम जी मदद सां फोर्स खे सम्झूं, हिकु m मास आहे ऐं उन ते फोर्स अप्लाई कयो वियो आहे ऐं उन मास ते फोर्स अप्लाई करण सां उन मास में एक्सीलरेशन पैदा थी थिए, तेज़ी पैदा थी थिए, त असां चवंदासीं त उन बॉडी ते ज़ोर लॻायो वियो आहे। फोर्स मां वरी जेका ॿी क्वांटिटी ठाही वई आहे वर्क। असां जॾहिं फोर्स खे डिस्प्लेसमेंट सां मल्टीप्लाई कंदासीं, डायरेक्शनल डिस्टेंस सां मल्टीप्लाई कंदासीं त असांखे वर्क मिलंदो। जीअं त वर्क W = F × d। फोर्स जो यूनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकेंड स्क्वायर ऐं डिस्टेंस जेको डायरेक्शनल डिस्टेंस आहे उनजो यूनिट आहे मीटर। त कलेक्टिवली किलोग्राम मीटर स्क्वायर पर सेकेंड स्क्वायर, जंहिंखे असां न्यूटन मीटर बि चवंदा आहियूं। हाणे इहो ई फोर्स आहे, इहा ई बॉडी आहे ऐं इन बॉडी में एक्सीलरेशन बि आहे, पर हाणे जेकॾहिं फोर्स अप्लाई करण सां ही बॉडी डिस्प्लेस थी थिए, डिस्टेंस कवर थी करे कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में, त असां चवंदासीं त हिन बॉडी ते कमु थियो। हिकिड़ी क्वांटिटी मां ॿी क्वांटिटी ठहे थी, त हिन बेसिक क्वांटिटीज़ खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे फिज़िक्स खे सम्झण जे लाइ। फिज़िक्स में जेके बेसिक इक्वेशन्स आहिनि उन्हनि जी डेरिवेशन्स खे बि असां जेकॾहिं सम्झूं त असांखे फिज़िक्स अञा वधीक सम्झ में ईंदी। जीअं त मिसाल तौरु हिकु ऑब्जेक्ट आहे, मूव थो करे पंहिंजी इनिशियल वेलोसिटी v0 सां, जॾहिं त टाइम t0 आहे। मूव करण खां पोइ उनजी फाइनल वेलोसिटी v आहे ऐं टाइम t आहे।
त ऑब्जेक्ट जेको आहे सो एक्सिलरेट थियो, छो त उनजी जेका वेलोसिटी आहे उहा v0 मां v थी वई, मतिलबु चेंज थी वई। असां उनजी इक्वेशन ईअं था लिखी सघूं त a इज़ इक्वल्स टू डेल्टा v अपॉन डेल्टा t, मतिलबु चेंज इन वेलोसिटी पर चेंज इन टाइम। जॾहिं असां कंहिं बि क्वांटिटी जो चेंज कढंदा आहियूं त फाइनल मां इनिशियल खे माइनस कंदा आहियूं, त फाइनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी डिवाइडेड बाय फाइनल टाइम माइनस इनिशियल टाइम। एग्ज़ाम्पल था वठूं त असां जेके प्रॉब्लम सॉल्व कंदा आहियूं उहे डेरिवेशन्स ते ई ठहियलु हूंदियूं आहिनि। जीअं ई डेरिवेशन ठही वई आहे ईअं ई प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल प्रॉब्लम में इहो ई साॻियो असांखे क्वेश्चन मिलियो वियो आहे जिथे v0 t0 v t जी जॻह ते असांखे क़ीमतूं मिलियल आहिनि। जीअं त v0 0 मीटर पर सेकेंड आहे, उनखां पोइ v जेका आहे सो 10 मीटर पर सेकेंड आहे, t0 टाइम जेको आहे सो 0 सेकेंड आहे, ऐं पोइ जेको टाइम थो थिए फाइनल टाइम उहो आहे 5 सेकेंड। एक्सीलरेशन जी फार्मूले में असां इहे क़ीमतूं पुट कंदासीं त असांखे एक्सीलरेशन मिली वेंदी। जीअं त एक्सीलरेशन इज़ इक्वल्स टू फाइनल वेलोसिटी 10 माइनस 0 इनिशियल वेलोसिटी डिवाइडेड बाय फाइनल टाइम 5 माइनस इनिशियल टाइम 0, जेको इक्वल थींदो 10 बाय 5 इज़ इक्वल्स टू 2 मीटर पर सेकेंड स्क्वायर। मतिलबु त हीअ जेका बॉडी हेतिरी रफ़्तार सां हेतिरे वक़्त में मूव करे रही आहे ऐं हुन में एक्सीलरेशन 2 मीटर पर सेकेंड स्क्वायर जी पैदा थी। जेके बि असां कॉन्स्टेंट्स यादि कयूं था या जेके बि यूनिट असांखे यादि करणु घुरिजनि, डेरिवेशन्स यादि करणु घुरिजनि, त उहे यादि करण खां पोइ असां विसारे वेंदा आहियूं। हिकु दफ़ो असां यादि करे छॾियो पोइ वरी असांजे ज़हन मां उहे शयूं निकिरी वेंदियूं आहिनि। त उनजो बेस्ट मेथड इहो आहे त असां हिकु पेज खणूं जंहिंमें असां उहे कॉन्स्टेंट या क्वांटिटीज़ लिखी सघूं था। जीअं त ग्रेविटी ऑन अर्थ इज़ इक्वल्स टू 9.81 मीटर पर सेकेंड स्क्वायर, उहा क्वांटिटी असां हिते रखी उन पेज ते असां लिखी। उनखां पोइ उहो पेज असां अहिड़ी जॻह ते चिपकाए सघूं था जिथे असां पढ़ाई कंदा हुजूं या ईंदे वेंदे असां उनखे ॾिसी सघूं। असांजे ज़हन में उहा क्वांटिटी उहो कॉन्स्टेंट गर्दिश कंदो रहे त असां उनखे यादि करे सघूं। असां जंहिं शइ खे बार बार ॾिसंदा आहियूं त ब्रेन उनखे इम्पोर्टेंट सम्झंदो आहे ऐं उनखे यादि करण जी कोशिशि कंदो आहे। उनखां पोइ असां फ्लैश कार्ड बि ठाहे था सघूं जंहिंमें हिकु तरफ़ असां क्वेश्चन लिखियो 7 बेस्ट क्वांटिटीज़ ऐं ॿिए तरफ़ असां उनजो आंसर लिखियो, जेके बि 7 बेस्ट क्वांटिटीज़ आहिनि उहे लिखी छॾियोसीं। त असां पंहिंजे 7 बेस्ट क्वांटिटीज़ खे यादि केतिरो करे सघिया आहियूं, उन्हनि खे रिवाइज़ करण जे लाइ, उन्हनि जी टेस्ट वठण जे लाइ असां इहो क्वेश्चन वारो पेज रखी सघूं था जंहिंमें असां पंहिंजे पाण खां पुछूं त 7 बेस्ट क्वांटिटीज़ कहिड़ियूं आहिनि ऐं पोइ वरी असां पंहिंजो आंसर ॾियूं। आंसर असां लिखी बि सघूं था। पोइ वरी ॿिए तरफ़ असां जेको आंसर आहे उन सां पंहिंजो आंसर कंपेयर करे ॾिसूं त असांखे उहे क्वांटिटीज़ केतिरियूं यादि आहिनि ऐं इन तरीक़े सां असांजो रिवाइज़ बि थी वेंदो ऐं असांखे ख़बर बि पइजी वेंदी त असांखे केतिरे नमूने उहे क्वांटिटीज़ यादि आहिनि। फिज़िक्स प्रॉब्लम्स खे हल करण जे लाइ असांखे मैथ स्किल्स बि अचणु घुरिजनि, थोरी घणी मैथ बि अचणु घुरिजे। जीअं त जेकॾहिं असां मैथ में सुठा आहियूं, एक्सपर्ट आहियूं, त फिज़िक्स जे प्रॉब्लम खे सॉल्व करण में बि असां एक्सपर्ट रहंदासीं। छो त फिज़िक्स जा प्रॉब्लम ठहियल ई तक़रीबन मैथ ते ई हूंदा आहिनि, मैथ स्किल्स ते हूंदा आहिनि। हिकु कॉन्सेप्ट हूंदो आहे, ॿियो वरी मैथ जा रूल्स हूंदा आहिनि। जीअं त प्री अलजिब्रा ऐं अलजिब्रा, असांखे कंहिं बि अननोन वेरिएबल खे फाइंड करणो हुजे त असां अलजिब्रा यूज़ कंदा आहियूं। ट्रिग्नोमेट्री यूज़ कंदा आहियूं जंहिं त फोर्स डायग्राम यूज़ करणी हुजे, रोटेशन जा प्रॉब्लम हुजनि जंहिंमें एंगल्स वग़ैरह हुजनि त असांखे ट्रिग्नोमेट्री बि अचणु घुरिजे। ज्योमेट्री बि अचणु घुरिजे जेकॾहिं असां कंहिं शेप जी का प्रॉब्लम करणु चाहियूं, एरिया, वॉल्यूम या अहिड़े तरीक़े सां, त असांखे ज्योमेट्री बि अचणु घुरिजे। खां पोइ असांखे प्री कैलकुलस ऐं कैलकुलस बि अचणु घुरिजे जंहिंमें डेरिवेटिव्स या इंटीग्रेशन्स हूंदियूं आहिनि फिज़िक्स जी प्रॉब्लम्स खे सॉल्व करण जे लाइ। पर इहे यूजुअली एडवांस टॉपिक आहिनि, हायर क्लासिस में हूंदा आहिनि। उनखां पोइ असांखे लीनियर अलजिब्रा बि अचणु घुरिजे जंहिंमें वेक्टर्स हूंदा आहिनि, वेक्टर्स जी कैलकुलेशन असां कंदा आहियूं ऐं उहे बि एडवांस टॉपिक आहिनि। मतिलबु त फिज़िक्स जे प्रॉब्लम्स खे हल करण जे लाइ असांखे थोरी घणी मैथ बि अचणु घुरिजे, पोइ ई असां सुठे तरीक़े सां फिज़िक्स जा प्रॉब्लम हल था करे सघूं। पर जेकॾहिं असांखे मैथ नथी अचे त असां फिज़िक्स जा प्रॉब्लम हल नथा करे सघूं। हाणे मां तव्हांखे कुझु एडिशनल टिप्स थी ॾियां जंहिंसां असां कंहिं बि सब्जेक्ट जी स्टडी सुठे तरीक़े सां करे था सघूं। जंहिं बि सब्जेक्ट जी असां स्टडी करणु था चाहियूं त असांखे उनजो टेक्स्ट बुक जेको असांजो बुक आहे उहो ज़रूरु पढ़णु घुरिजे, छो त उन बुक में कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे अंडरस्टैंड करण जे लाइ ईज़ी हूंदियूं आहिनि या जेके इवन त असांखे पंहिंजी क्लास में बि न मिलंदियूं आहिनि, टीचर जे नोट्स मां बि न मिलंदियूं आहिनि, गाइड्स मां बि न मिलंदियूं आहिनि, उहे शयूं असांखे टेक्स्ट बुक मां मिलंदियूं आहिनि। त असांखे टेक्स्ट बुक ज़रूरु पढ़णु घुरिजे।
पर जेकॾहिं असां टेक्स्ट बुक क्लास खां पहिरीं पढ़ूं, मतिलबु त सुभाणे फॉर एग्ज़ाम्पल असांजो क्लास आहे ऐं उते जेको टॉपिक सुभाणे पढ़ायो वेंदो, अॼु उन टॉपिक खे असां पंहिंजे टेक्स्ट बुक मां पढ़ूं त असांखे तमामु घणा फ़ाइदा थी सघनि था। जेका शइ असांखे हींअर सम्झ में नथी अचे, क्लास में जॾहिं टीचर उनखे एक्सप्लेन कंदो तॾहिं उहा असांखे सम्झ में अची सघे थी। उनखां पोइ जेकॾहिं नथी अचे त असां क्वेश्चन करे सघूं था, पोइ उहा ॻाल्हि असांखे सम्झ में अची वेंदी। इन तरीक़े सां असां पंहिंजी स्टडी खे इम्प्रूव करे सघूं था। उनखां पोइ असांखे क्लास में एक्टिवली क्लास खे अटेंड करणु घुरिजे, मतिलबु त असांखे क्लास में पार्टिसिपेट करणु घुरिजे। जेकॾहिं असांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असांखे पंहिंजे टीचर खां क्वेश्चन करणु घुरिजे, या वरी जेकॾहिं टीचर को क्वेश्चन करे त उनजो असांखे लाज़मी जवाबु ॾियणु घुरिजे। भले ई उहो क्वेश्चन असांखे सम्झ में एतिरो नथो अचे या असां सम्झूं था त उनजो आंसर असां सही न ॾेई सघंदासीं, पर असांखे क्लास में पार्ट वठिणो आहे। इन तरीक़े सां असांजो इंट्रस्ट बि बिल्डअप थींदो ऐं असांजो जेको ब्रेन आहे उहो एक्टिव थींदो, जंहिं सब्जेक्ट जी असां एक्टिवली क्लास अटेंड कंदासीं। उनखां पोइ जेके सॉल्व एग्ज़ाम्पल्स हूंदियूं आहिनि असांजे टेक्स्ट बुक में लिखियलु हूंदियूं आहिनि, उन्हनि खे असांखे अलॻि सां पाण हल करे ॾिसणु घुरिजनि। पहिरीं असांखे उन्हनि एग्ज़ाम्पल्स जो सोल्यूशन ॾिसणु घुरिजे। पहिरीं असांखे जेको क्वेश्चन आहे उहो लिखी असांखे पाण उनखे हल करणु घुरिजे। घणो तणो ईअं थींदो आहे त टेक्स्ट बुक जी जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि असां उन्हनि खे बसि रीड करे छॾींदा आहियूं, पर सिर्फ़ु रीड करण सां कुझु बि न थींदो ऐं असां उनखे सुठे तरीक़े सां नथा सम्झी सघूं। जेकॾहिं असां एक्सपर्ट थियणु चाहियूं था प्रॉब्लम सॉल्विंग में, त असांखे उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां एग्ज़ाम्पल खे सॉल्व करणु घुरिजे ऐं जेतिरा थी सघनि जेके फिज़िक्स जा प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे असांखे सम्झणु घुरिजे ऐं उन्हनि खे असांखे सॉल्व करणु घुरिजे। फिज़िक्स जा कॉन्सेप्ट ऐं प्रॉब्लम ॿई हिक ॿिए सां रिलेट था कनि। जेकॾहिं असांखे प्रॉब्लम सम्झ में ईंदा त असांखे कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो, जेकॾहिं असांखे कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो त असांखे प्रॉब्लम सम्झ में अची विया। उनखां पोइ असां हेल्प वठी था सघूं। असां पंहिंजी स्टडी खे इम्प्रूव करण जे लाइ हेल्प वठी था सघूं। असां पंहिंजे टीचर खां पुछी था सघूं जेकॾहिं को टॉपिक का ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे, या क्लास खां पोइ असां पंहिंजे क्लासमेट्स सां शेयर था करे सघूं पंहिंजी नॉलेज खे, पंहिंजे क्वेश्चन्स खे। उनखां पोइ जेकॾहिं असांखे वरी बि कंहिं क्वेश्चन जो आंसर नथो अचे या सम्झ में पोइ बि ॻाल्हि नथी अचे त असां इंटरनेट तां उन शइ खे पढ़ी था सघूं, इंटरनेट तां हेल्प वठी था सघूं। जीअं त यूट्यूब ते जेके चैनल्स आहिनि उन्हनि तां असां स्टडी करे था सघूं, गूगल तां असां स्टडी करे था सघूं। ही कुझु टिप्स आहिनि जिन खे असां जेकॾहिं पंहिंजे रोज़मर्रा जी पढ़ाई में ऐड कंदासीं त असांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो कम जी लॻी त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो ऐं सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल फलक सिंधी ट्यूब खे। ऐं हिन वीडियो खे पूरो ॾिसण जे लाइ थैंक यू वेरी मच।